अस्सलाम वालेकुम। किस्सा गो सां अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। केतिरा ई महिरबान मुख़्तलिफ़ सलाहूं ॾींदा रहंदा आहिनि त कैमरा खे किथे रखियो वञे, माइक्रोफोन खे कीअं इस्तेमालु कयो वञे, पंहिंजे पाण खे कीअं ख़ूबसूरत करे पेश कयो वञे। पर अर्ज़ु इहो आहे त इहो सॼो जेको दरियाहु आहे उबूर कयल आहे ऐं ज़िंदगीअ में तक़रीबन 27 साल कैमरा जे पोयां गुज़ारिया आहिनि। त इहा शइ त ख़बर पए थी, समक ॾिए थी त पाण खे कीअं सुहिणो नज़र अचणु घुरिजे। पर ॻाल्हि इहा आहे त किस्सा गो में जेका हुस्नाकी आहे, दरअसल उन किसे जी हुस्नाकी आहे जेका असां बयानु कंदा आहियूं ऐं जेको हिक ॿिए खे असां अहवालु ॾींदा आहियूं। परवरदिगार जे पारां जेकी कुझु इनायत थियल आहे उहा अवां जी ख़िदमत में पेश कंदो आहियां ऐं इहा बि हुन महिरबानी कई आहे त हुन अहिड़े नमूने सां हिन वजूद खे ठाहियो आहे जो अवां जे साम्हूं पेश थी सघे। ॿी ॻाल्हि इहा आहे त मां मूं अर्ज़ु कयो पहिरीं त मां वॾो को फिलोसफर कोन आहियां, न को आलिम आहियां, को होशियारु माण्हू आहियां। मां हिकिड़ो एवरेज माण्हू आहियां। मूं वटि पंहिंजी हिकिड़ी सोच सम्झ आहे। मां कुझु सब्जेक्ट्स पढ़िया आहिनि, कुझु सब्जेक्ट्स खे ॾिसी वैसी ज़िंदगी गुज़ारण जी कोशिशि कई आहे। त उन में तव्हांजी तनक़ीद मुंहिंजी अखियुनि ते आहे, पर उहो सभु जेके मूंखे ॾाहो ऐं दानिश्वर सम्झनि था ऐं दौरे जदीद जी नफ़्सियात मूंखे सम्झाइण जी कोशिशि कनि था, उन्हनि खे मां रुॻो इहो अर्ज़ु कंदुसि त मुंहिंजी पंहिंजी हिकिड़ी सोच आहे, पंहिंजो हिकिड़ो ख़्यालु आहे। असां ही कोविड में शुरू कयो होसीं, इफ़ यू कैन नॉट गो आउटसाइड गो इनसाइड। तव्हां ॿाहिरि नथा वञी सघो त पंहिंजे अंदर में त वञो। त हीअ अंदर जूं ॻाल्हियूं आहिनि। हिन में भले नफ़्सियात जिदत खां जिदत वठी वई हुजे, मूंखे ख़बर आहे, छाकाणि त इहो मुंहिंजो मौज़ू आहे ऐं मां परवरदिगार जी इनायत सां इहो ॼाणा थो त जेको दौरे जदीद जो मौज़ू आहे, साइकोलॉजी जो, साइकोथेरेपी जो ऐं साइको एनालिसिस जो ऐं ह्यूमन बिहेवियर्स जो, उहो कहिड़े पासे वञी रहियो आहे ऐं छा थी रहियो आहे। ऐं इहा बि परवरदिगार जी हिकिड़ी ख़ासि इनायत आहे त दौरे जदीद जो जेको जदीद लिटरेचर आहे उहो बि निगाह मां गुज़रंदो रहे थो। इन करे इहा शइ त उन्हनि शयुनि जे बारे में जिदत खां कमु वरितो वञे, मुंहिंजे ख़्याल में थोरी ज़्यादती थींदी। असांखे आराम सां पंहिंजो वक़्तु गुज़ारणु घुरिजे ऐं हीअ हिकिड़ा ख़्याल आहिनि जेके रैंडम अचनि था ऐं असीं चाहियूं था त, बल्कि मां इहो चाहींदुसि त तव्हां मुंहिंजे तजुर्बनि मां फैज़ हासिलु कयो त ज़िंदगी इंसान खे कहिड़ा कहिड़ा मोड़ ॾेखारे थी, छा हासिलु थिए थो ऐं छा विञाइजे थो। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त असीं सम्झंदा आहियूं त असीं घणो कुझु आहियूं, कंहिंजे लाइ घणो कुझु करे वञूं था ऐं असीं मतिलबु हीले वसीले तौरु कतब अचूं था त बसि कमाल करे छॾियूं था। पर कमाल दरअसल उन जो आहे जेको असांखे उन हीले वसीले में क़तब आणे थो। उहा उन रब जी महर आहे जेको असांखे इहो मौक़ो ॾिए थो त असीं ज़िंदगीअ में कंहिंजे लाइ कुझु करे सघूं। असां पाण कुझु कोन था करे सघूं। गौर कयो त 500 cc 500 ml साह खणूं था, उहो बि पंहिंजी मर्ज़ी सां खणी कोन था सघूं, त असां पंहिंजी मर्ज़ी सां छा कंदासीं। इहो त इहा सोच ई वॾी आहे त हीअ सभु मूं पंहिंजी मर्ज़ीअ सां कयो, इहो मुमकिन कोन्हे। पर जेकॾहिं को यूज़ थिए थो, का शइ थिए थी, त इहा इनायत आहे, उहा महिरबानी आहे जेका असां सभिनी खे सम्झणु घुरिजे त रब असां ते कहिड़े नमूने ऐं कीअं करे पियो थो। ऐं अजीब थी वेंदो आहे, असीं जंहिंजी मदद करणु चाहींदा आहियूं करे कोन सघंदा आहियूं, असीं कंहिंजी मदद न करणु चाहियूं मदद थी वेंदी आहे। परवरदिगार पंहिंजा रस्ता खोले थो, पंहिंजे पारां इनायतूं करे थो, त इहो सभु सोचण जो मक़ाम आहे त हीउ सभु जेको आहे उहो कीअं थिए थो ऐं छो थिए थो। हिकिड़े दफ़े यादि अचे थो त मूंखे LMC में कमु हुयो, मां छाकाणि त ग्रेजुएट लियाकत मेडिकल कॉलेज जो आहियां। त मां हुते हिकिड़े कम सां जॾहिं वियुसि त एनाटमी में मूंखे कमु हुयो ऐं जिन उहो कॉलेज ॾिठो आहे त उनखे ख़बर आहे त शोभा अलॻि अलॻि आहिनि। त मां एनाटमी मां जीअं वापसि मोटियुसि पए त मूंखे अहिड़ो ख़्यालु आयो हिकिड़ो त छो न मां फार्माकोलॉजी में मैडम सां मिलंदो वञा। मैडम मुंहिंजी गाइड हुई, अलाह सां हुनखे ख़ैर ऐं ख़ुशी नसीब करे। ऐं मूं हुननि वटि एमफिल कई त मूं चयो मां वञा थो त पेर छुहंदो वञा, सलाम कंदो वञा। कमु मूंखे को बि कोन हुयो ऐं मूं सोचियो पियो त मां मैडम सां बसि मुलाक़ात ई करे अचां। सो जॾहिं मां मैडम जे ऑफिस में पहुतुसि त ख़बर पई त मैडम वाइवा वेठे, अॼु इम्तिहान जो ॾींहुं आहे ऐं मैडम मेन हॉल में वाइवा वठी रहियूं आहिनि। त मां जीअं मेन हॉल न वञा पियो न त मूंखे पंहिंजो हिकिड़ो स्टूडेंट मिलियो। उहो स्टूडेंट मूं वटि फार्मेसी में पढ़ी वियो हुयो ऐं पंहिंजा 2 साल हुन फार्मेसी में ख़र्चु करण खां पोइ मेडिकल में दाख़िला वरिती। त मूंखे हुन ते ॾाढी कावड़ हुई त हुन ज़िंदगीअ जा 2 साल छो विञाया आहिनि। त मूं हुनखे सम्झायो त ॾिस तूं इहो ॾाढो ग़लति थो करीं, पर बहरहाल हुनखे मेडिकल जो शौक़ु हुयो त हू मेडिकल वारे पासे हलियो वियो। त मां जो वञा त उहो डुड़ंदो रस्ते में मूंखे मिलियो, चई सर ख़ुदा जी महिरबानी आहे तव्हां मिली आया मूंखे। ऐं ॻाल्हि आहे त मुंहिंजी वाइवा पई हले फार्माकोलॉजी जी, सो मूं ते थोरी महिरबानी कयो, मुंहिंजी वाइवा ॾाढी ख़राबु थी आहे, तव्हां मैडम खे चओ। त मुंहिंजो यार मां मैडम खे सिफ़ारिश कोन कंदुसि, मैडम सख़्तु मिज़ाज जी ख़ातून आहे, दड़का ॾींदी, मुनासिबु नथो लॻे ऐं चवणु ॾाढो ॾुखियो आहे। चई सर तव्हां महिरबानी कुझु करे कुझु कयो त सही। मिंथूं एतिरियूं कयईं जो मुंहिंजे भला हीअं कर मूंखे पंहिंजो नंबर ॾे। हाणे को न को काग़ज़ हो न छा हो कीअं हो, हुन मूंखे पेन ॾिनी ऐं हुन पेन ॾिनई मूंखे हथ ते लिखाई 1632 1632। हाणे 1632 जेको आहे सो मूं हुते हुन में स्लिप नंबर लिखियो हुते पंहिंजे पाण वटि ऐं लिखी करे ऐं मां ॿाहिरि वियुसि त मैडम अंदरि हॉल में ई ॿाहिरि हिकिड़ो कर्व ते ॾाकणु आहे, हुते ॾाकण ते हिकिड़ो हमराह बि वेठो हुजे
मूं पीअन खे चयो त तव्हां अंदरि वञो, मैडम खे ॿुधायो त महमूद आयो आहे। हाणे अमराज जेको न नौजवान छोकिरो हुयो, उहो ठेके ॾियो वेठो हुजे ऐं मूंखे लॻो त उहो रोए पियो। हाणे मां किथे कूड़ सां ॻाल्हायां, मूंखे लॻो त उहो रोए पियो, त मूंखे फील थियो। मां हमेशह इहा कोशिशि कंदो आहियां त माण्हू कंहिंसां ॻाल्हाए, त मूं हुनखे सलाम कयो। मूं चयो तूं ठीकु आहीं? जी हा, मां बिल्कुलु ठीकु आहियां। मुंहिंजो तोसां कोई इशू आहे? चए न, मूंसां कोई इशू कोन्हे। मुंहिंजो को प्रॉब्लम आहे? त मूंखे त जुमिलो यादि आहे। हुन चयो अला आहे न, जुमिले ते गौर कजो, अला आहे न। ख़ैर मैडम मूंखे अंदरि घुरायो। वियुसि मां, मैडम पुछो त कीअं आयो आहीं तूं? त मुंहिंजो बसि मैडम सलाम करणु चई को कमु त कोन्हे? मुंहिंजो न मैडम, कमु कोई बि कोन्हे। मैडम सम्झी वई अथई की कंहिं हुन में कम में आयो आहे। बहरहाल आयो त हुअसि मां, हितां हुतां थी जंहिंमहिल मोकिलाइण महिल मूं पेरनि ते हथ रखिया, ॾिठुमि त मूड सुठो हुअसि। चई मैडम हिकिड़ो नंबर आहे, जेकॾहिं तव्हां दिलि में न कयो त। चई नंबर ॿुधाए। मूं हुनखे ॿुधायो 1632। त मैडम पेंसिल यूज़ कंदी हुई, उन पोयां रबड़ इस्तेमालु थींदो हो, पेंसिल सां मार्किंग कंदी हुई मैडम। त पेंसिल सां मैडम उहो डायो डाठे ऐं हुन ते जेके मार्कूं हुयूं हुन जूं, उन में ॾाढो ख़ूबसूरत इज़ाफ़ो कयईं। माना उहो जेको फेल्यूअर हो, चई त बिल्कुलु जॾो आहे। मुंहिंजो मैडम बसि इहो आहे, महिरबानी कजो। हाणे जॾो जेको आहे सो ॾाढनि सुठनि कलरनि में उहो अॻियां अची वियो। मां जो ॿाहिरि निकिरां मैडम जी कदम ते हथ रखी वरी ॿाहिरि निकितुसि, त ॾिसां त उहो जेको मोर स्टूडेंट आहे न, उहो रड़ियूं पियो करे, अड़े सर ग़लती थी वई, ग़लती थी वई, ग़लती थी वई। मुंहिंजो छा थियो बेटा? चई सर मां 1632 न आहियां, मां 1623 आहियां। ओह माय गॉड। त हू जेको हेठि वेठो हो न, उन हिकदमि झटको ॾेई मूंखां पुछियो 1632 जो छा इशू आहे? उहो त मां आहियां। मूं चयो न, तुंहिंजो कोई इशू कोन्हे, आई एम सॉरी। उन पंहिंजे स्टूडेंट खे मां पासे खां वठी वियुसि ऐं हुनखे चयो मुंहिंजो बाबा मां ॿीहर कोन वेंदुसि ऐं आई एम सॉरी, बसि तुंहिंजो नसीब इहो हो। हाणे ॿाहिरि अची मूं सोचियो, मूं चयो मां इनॉट में वियो हुउसि, मां मैडम ॾे छो वियुसि, मां हिन ॾे छो वियुसि, मां हीउ कहिड़े कम सां वियो हुउसि? पोइ मूंखे अहसासु थियो त मूंखे शायदि इन करे घुरायो वियो, जो हुन इहो चयो न त अला आहे न। मां वाक़ई वेस करणु चाहियां थो। ज़िंदगी में माण्हू ईअं कंदो आहे, कॾहिं कंहिंजा बिना चए कम करे छॾींदो आहे, कॾहिं कंहिंजे कम लाइ कोशिशि कंदो आहे त बि कोन थींदा आहिनि। बसि इहो ॾिसो त परवरदिगार असांखे जेको मौक़ो इनायत करे, उहो केॾो हसीन आहे जेकॾहिं उन मौक़े मां भरपूर लाभ हासिलु कयो वञे। दोस्त आहिनि, उन्हनि खे ॻाल्हियूं पसंदि अचनि थियूं त बि वॾी महिरबानी। तव्हांखे ॻाल्हि पसंदि नथी अचे त बि वॾी महिरबानी। उस्ताद बुखारी फरमाए विया आहिनि त मूंसां मिलंदे त मन वाह वाह, जे न मिलंदे त बि वाह वाह। तव्हांजो इलाही टाइम वरितुमि, मौला जी हिफ़्ज़ो अमान में हुजो, जिते हुजो ख़ुशि हुजो, शाद ऐं आबाद हुजो, आबाद सलामत। वॾी महिरबानी अव्हां जी।